आउं डॉक्टर आकाश जी वाइफ थी ॻाल्हायां ऐं लतीफ़ जी अम्मा थी ॻाल्हायां। मूंखे अदड़ में ॻाल्हाइण ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे त हीअ ॾींहं के मूंखे ॾिसणा पिया इन वजह सां त लतीफ़ बेक़सूर आहे। डॉक्टर आकाश जो क़त्ल हुओ आहे। लतीफ़ हिकिड़े जो इहो क़त्ल न आहे। शेर मुड़ुसु हो, बहादुर हो, उहो मुंहिंजो हीरो हो, पूरी दुनिया जो हीरो हो, पर मुंहिंजी दिलि जो हीरो हो। उहो मूंखां वियो आहे, हुनजो दर्द मूंखे कोन हूंदो। ॿिए पासे मुंहिंजो बचिड़ो हाणे मूंखे आकाश ॾिनो हो, आकाश जो पुटड़ो, असां ॿिन्ही जो बचिड़ो, उन्हनि ते माण्हुनि ग़लति इल्ज़ाम लॻाया आहिनि त लतीफ़ क़त्ल कयो आहे। लतीफ़ क़त्ल कोन कयो, हुनजो असली कातिल ॻोल्हीनि। लतीफ़ खे ब्लैकमेल कयो त तुंहिंजी मंगेतर खे असीं खणाए, जन्नत नालो आहे, हुनजी अहिड़ी हालत तुंहिंजे साम्हूं कंदासीं, तूं ॾिसंदे पोइ तोखे ख़बर पवंदी। त उन ॻाल्हि ते उनजी बेहद मोहबत हुन सां घणी आहे। 5 साल मंगणी खे थिया आहिनि, रोज़ ॻाल्हाईंदा आहिनि पाण में। उन वजह सां उन इहा ॻाल्हि मञी आहे। उन ते तशदुद ॾाढो थियो त पोइ उन कोन ॻाल्हि मञी कि मूं पापा जो खून कोन कयो आहे, पर इन ॻाल्हि ते उन मञियो आहे। पूरी ॻाल्हि ते उनखे बचायो वञे, मुंहिंजे बचिड़े खे। सॼी अवाम सां हिकिड़ी माउ हिकिड़ी ज़ाल जी अपील आहे जहिड़ी त मुंहिंजे बचिड़े ते को बि अहिड़ो ॾींहुं न आणियो जो मां बर्दाश्त खां ॿाहिरि निकिरी वञा। हिकिड़ो पंहिंजे घरवारे जो ई सदमो अञा मुंहिंजी दिलि मां नथो निकिरे, निकिरंदो बि कोन सॼी ज़िंदगी। जेसीं जीअंदी तेसीं आकाश ऐं किथां आणींदीसि। ऐं बाक़ी जेके आहिनि माण्हू डॉक्टर जी शाइरी में बि आहे त कंहिंजा नाला खणा, उहो बि सॼो मसइलो जाइदाद तां आहे। सॼो मसइलो इहो आहे त जाइदाद तां करे आहे लॻो पियो आहे त नाला कंहिंजा कोन थी खणा। डॉक्टर जी शाइरी में मां नाला कंहिंजा खणा त नालो कंहिंजो कोन थी खणी सघां। त ख़ुदा जे वास्ते त मुंहिंजो लतीफ़ बेक़सूर आहे। जेका माउ हूंदी उहा सम्झंदी, जेको पीउ हूंदो उहा ॻाल्हि सम्झंदो। बाक़ी माउ पीउ जहिड़ी न तरबियत कई हूंदी न त उहो माउ जो बि दर्द कोन सम्झंदा, पीउ जो बि दर्द कोन सम्झंदा। ज़ाल हूंदी उहा पंहिंजे मुड़ुस जो बि दर्द सम्झंदी, जेको न हूंदी ज़ाल त उहो कोन सम्झंदी। आकाश खां सवाइ मुंहिंजी दुनिया ई उजड़ी वई आहे। लतीफ़ खां सवाइ वीरान थी वई आहियां। ऐं मां करे छा थी सघां। ऐं सभिनि खे अपील जहिड़ी करियां थी, चवां थी त मुंहिंजो लतीफ़ बेक़सूर आहे, मुंहिंजो लतीफ़ बेक़सूर आहे। असली कातिल ॻोल्हियो न आकाश जा। आकाश को शेर मुड़ुसो के हिकिड़े ॿार जे मारण जो न हो। सवली जांच कनि, पुछा अच्छा कनि, यकदम में बसि अहिड़ो हुजे हा त अचे ई कोन आहे न, भॼी वञे हा, क़त्ल करे भॼी वञे हा। उहो पंहिंजे पीउ जे जनाज़े में आयो आहे, उतां हुनखे पकड़ूं सिर्फ़ु इन करे त मञियो आहे त उन छोकिरी जन्नत सां हुनजो मङणो थियल आहे। उन ते एतिरो इल्ज़ाम लॻो त पोइ इन वजह सां त हीअं कंदासीं। असगर तुंहिंजो हुन छोकिरे जो नालो आहे। ख़ुदा जे वास्ते तव्हां असली कातिल ॻोल्हियो न, असली जेके कातिल आहिनि उहे ॻोल्हियो। बाक़ी हू मासूम से ॿार हो जेके अञा कहिड़ी ख़बर, उहो पंहिंजे पापा सां बहुत इलाही प्यार कंदो हो, पंहिंजे पीउ सां। आउं घर में वियुसि न, असांजे घर जी ख़बर ॿिए खे हूंदी छा। ऐं माउ जेतिरो औलाद खे सम्झंदी आहे न, उहो सां एतिरो केरु कोन सम्झंदो। माउ परे खां ख़ुशबू सम्झी वठंदी आहे, ॿार जी उथी वेठी सम्झंदी आहे। ऐं अहिड़ी माउ कोन आहियां। उहा आकाश जी सॼी दुनिया खे ख़बर आहे त हुनजी वाइफ कहिड़ी हुई, कहिड़ी आहे। मुंहिंजी तरबियत एतिरो गंदो रंग कोन लाहींदी। इहो ख़ुदा जे वास्ते चवां पई, सभिनि खे सम्झ में ॻाल्हि नथी अचे, पर कातिल असली ॻोल्हियो।